सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आज़ादी जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मलीर में जश्न आज़ादी जी मरकज़ी तक़रीब डिप्टी कमिश्नर जी ऑफिस में थी, जंहिंमें PPMN आगा रफ़ीउल्लाह, DC मलीर घंवर ख़ान लगारी, चेयरमैन DMC जान मोहम्मद बलोच, SSP इरफान बहादुर ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। मलीर जे ज़िलई काउंसिल में बि जश्न आज़ादी जी तक़रीब थी, जिते चेयरमैन सलमान मुराद झंडो फड़कायो। सखर में बि जश्न आज़ादी जे हवाले सां तक़रीबूं कोठाइण बैदि रैलियूं कढियूं वयूं। मोटरवे पुलिस तरफ़ां हेड क्वार्टर में झंडो फड़काइण जी शानदार तक़रीब बैदि टोल प्लाज़ा ताईं फ्लैग मार्च कयो वियो। नवाबशाह में 14 अगस्त जे मौक़े ते रैलियूं ऐं तक़रीबूं कोठायूं वयूं। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जी ऑफिस, बख्तावर कैडेट कॉलेज फॉर गर्ल्स ऐं प्रेस क्लब में तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं। घोटकी ज़िले में बि जश्न आज़ादी जे मौक़े ते तक़रीबूं कोठायूं वयूं। सर्किट हाउस मीरपुर माथेलो में क़ौमी झंडो फड़काइण वारी तक़रीब थी। डिप्टी कमिश्नर लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद ख़ालिद सलीम ऐं SSP उमर तुफ़ैल समेत ज़िलई ऑफिसरनि, डॉक्टरनि, उस्तादनि तोड़े ॿियनि वॾी अंग में शिरकत कई। मीरपुर माथेले, ॾहरकी, ओबावड़े, खानपुर महर ऐं रेती समेत नंढनि वॾनि इलाइक़नि में रैलियूं कढी आज़ादी जो ॾियारो मल्हायो वियो। हुन मौक़े ते मुल्क लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरियूं वयूं, जॾहिं त नंढा तोड़े वॾा पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणंदा रहिया। अॻवाननि जो चवणु त पाकिस्तान क़ुर्बानीनि बैदि हासिलु थियो, दुश्मन मुल्क पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि। हुन चयो त हू अॼु भारत खे पैगाम ॾियनि पिया त पाकिस्तान तरफ़ मेरी अख सां ॾिसंदो त भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।